इंडिया में दुनिया की वज़नी तरीन औरत जो ऑपरेशन कामयाबी से मुकम्मल किया वियो। भारतीय शहर मुंबई में मिस्र से ताल्लुक़ रखंदड़ दुनिया की वज़नी तरीन औरत जो कामयाबी से ऑपरेशन करे संदस वज़न घटायो वियो। सैफी अस्पताल जे अमलदारनि मूजिब मिस्री औरत जो भारत में वज़न घटाइण वारो ऑपरेशन किया वियो आहे, जंहिंखां पोइ संदस वज़न में 2.5 मण घटिताई आई आहे। मिस्री औरत बाबत उहो तासुर हो त हूअ 500 किलो वज़न रखंदड़ दुनिया की तमाम थुल्ही औरत आहे। अस्पताल जे अमलदारनि जो चवण हो त संदन कोशिश आहे त जेतिरो जल्दी मुमकिन थी सके 36 सालनि जी ईमान अहमद खे चार्टर्ड जहाज़ ज़रिए मिस्र खां मुंबई आणे सैफी अस्पताल में दाख़िल किया वियो हो। डॉक्टर मुज़फ्फिर लकड़वाला की क़यादत में माहिर डॉक्टरनि जी टीम वज़न घटाइण वारो संदसि कामयाब ऑपरेशन कयो। संदसि घरवारनि जो चवण हो त ईमान अहमद ऑपरेशन खां अॻु 25 सालनि ताईं घर खां ॿाहिरि ई न निकिती हुई। संदसि ख़ानदान मूजिब पैदाइश जे वक़्तु ईमान जो वज़न 5 किलो हो ऐं मंझसि हिकु अहिड़ी बीमारी जी सुञाण थी हुई जंहिंमें ॿाह ऐं जिस्म जा ॿिया हिसा इन्फेक्शन सबबि फुॻिजी ऐं सुॼी वेंदा हुआ। डॉक्टर लकड़वाला मूजिब जॾहिं उहा 12 सालनि जी हुई त संदसि वज़न एतिरो त वधी वियो हो जो उहा बीह न सघंदी हुई ऐं रेडियूं पाए हलण ते मजबूर हुई। ईमान जे कुटुंब दावा कई आहे त ईमान जो वज़न 500 किलो आहे। जेकॾहिं उहा दावा दुरुस्त आहे त उहा दुनिया जी वज़नी तरीन औरत हूंदी, छाकाणि त गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड जी लिस्ट में सभ खां वधीक वज़न रखंदड़ औरत अमेरिका जी पोलैंड पोर्टर आहे, जंहिंजो वज़न 292 किलो आहे।